जिन असां कोट गुलाम लग यूसी खुदादाद में मौजूद आहियूं, जिथे हायर सेकेंडरी हाई स्कूल सकरियारी में हसाद किफ़ालत वज़ीफ़े जा पैसा मुस्तकिल औरतन में विराया पिया वञनि। हाणे हितां जी औरतनि खां पुछंदासीं त हू छा थियूं ॿुधाइनि। टिनि ॾींहंनि खां पैसा ई कोन पिया मिलनि? अञा कोन था मिलनि। छा था चवनि? नंबर कोन थो मिले, सही कोन थी लॻे। जॾहिं नंबर अचे लॻी पई लाइन, जॾहिं पुॼूं वञूं। 4-5 ॾींहंनि खां पई अचनि? पैसा छो कोन था मिलनि? बस हाणे मर्दी वारा आहिनि। न सिफारिश हले पई त सिफारिश ते ॾियनि पिया पैसा या माण्हुनि खे ॾियनि पिया? ख़बर कोन्हे, पाण हिते वेही वेही वरी भॼो वञूं, बुख मारूं घर, नंढड़ा ॿार छॾियो अचूं। हिते 2 ॾींहं हिते ॿिया चंबड़ 2 ॾींहं 4 ॾींहं थिया। पैसा मिलंदा? चवनि था इहो मीरपुर ज़िले में या डिगड़ी ज़िले में मिलंदा, तुंहिंजा उते कोन है। अॻे मिलंदा हुआ, हींअर कोन था मिलनि वीचारा। अॻु में तो किथां कयां? अॻु मां त उतां खयां हुआ न, जिते किथे मिले। हाणे चाहे हुकूमत बदलजी वई आहे, पोइ हाणे हिते खण मिलंदा तोखे हिन 2 तलकनि में। उनके करे फिर मैं कल आई सा जा आज आई हूँ बस। हाँ, पैसे नहीं मिल रहे? नहीं अजय नहीं मिले। अच्छा। नहीं, कल तुसां क्या आख्या? असी कुछ भी नहीं आख्या, रश वेख के असी चलिया गई। हाँ, 4 ॾींहं थिया न असांखे। पैसा मिलंदा? पैसा चवनि था मिलनि था, हाणे असां वेठा आहियूं लाइन लॻाए में, जॾहिं मिलनि। न पोइ 4 ॾींहनि खां अव्हांखे मिलिया ई कोन? न बाबा, असांखे कोन मिलिया। नाज़रीन, जीअं असां हींअर कोट गुलाम लॻ यूनियन काउंसिल खुदादाद जे हायर सेकेंडरी बॉयज़ हाई स्कूल में मौजूदु आहियूं, जिथे हसाद किफ़ालत वज़ीफ़े जा पैसा मुस्तक़ औरतनि खे मिली रहिया आहिनि। हितां जी औरतनि जो इहो चवणो त असां काफ़ी 3 खां 4 ॾींहं थिया आहिनि मुसलसल अचूं पियूं। रश तमामु घणी आहे सेंटर ते, जंहिंजे करे जेको सो पैसा मिलण में तकलीफ़ थी रही आहे। पर हितां जी औरतनि इहो बि मुतालबो कयो आहे त जेको हसाद किफ़ालत सेंटर ते डिवाइसूं वधायूं वञनि त जीअं असांखे तकड़ा आयल मुस्तक़ औरतनि खे पैसा मिली सघनि। कैमरामैन काशिफ बंबरे सां गॾु अली गुलाम खोसो, टाइम न्यूज़, कोट गुलाम।